You are watching 12 p.m. Bulletin. सिंध में कोरोना केसिस में घटाई खां पोइ दरगाहूं खुली वयूं। दरगाह कलंदर लाल शहबाज, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं ॿियूं दरगाहूं ज़ाइरीन जे लाइ खोलियूं वयूं। समाजी बिथी ऐं ज़ाइरीन ऐं अमले जे लाइ मास्क इस्तेमाल लाज़मी करार। सिंध में कोरोना केसिस घटिजण बावजूदि फोतिगिन जो अंगु घटि नाहे थियो। शहरी कोरोना SOPs ते सख़्तीअ सां अमल सां गॾु वैक्सीन लॻराइनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं सूबाई टास्क फोर्स जे इजलास में ॻाल्हियूं। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई त कराची समेत समूरे सूबे में कोरोना केसिस जी शरह घटिजी वई आहे। सिंध खे हेल ताईं कोरोना वैक्सीन जा 41,75,997 डोज़ मिलिया आहिनि, जिन मां 33,20,251 इस्तेमाल थी चुका आहिनि। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस में सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज दुरानी जे पुटु आगा शहबाज ऐं ॿियनि खां जांच ख़िलाफ़ दरख़्वास्त ते नैब खां जवाब तलब करे वरितो। जवाबदारनि जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त फ़र्द जुर्म लागू थियण खां पोइ वधीक जांच कीअं करे सघिजे थी। अदालत नैब खे जवाब जमा कराइण जे लाइ 15 ॾींहंनि जी मोहलत ॾींदे ॿुधणी 26 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। कराची में नस्ला टावर ढाहिण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्तूं दाख़िल। नस्ला टावर जे बिल्डर ऐं रहवासियुनि बैरिस्टर सलाहुद्दीन मार्फत दाख़िल दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ इख़्तियार कयो त नस्ला टावर जी ज़मीन कानून मूजिबि आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे बेघर थियण खां बचाए। सिंध में CNG स्टेशन्स अॼु बि बंदि रहंदियूं। CNG एसोसिएशन जे चेयरमैन चयो आहे त इख़्तियारियूं 8 जुलाई ताईं CNG स्टेशन्स बंदि करण जी साज़िश करे रहियूं आहिनि। लाहौर धमाके जी जांच में अहम अॻ भराई। जोहर टाउन में बारूद सां भरियल कार पार्क कंदड़ जवाबदार ईद गुल रावलपिंडीअ मां गिरफ़्तार। पुलिस ज़रियनि केस में मुख्य जवाबदार पीटर पाल डेविड धमाके में इस्तेमाल थियल कार ईद गुल खे ॾिनी हुई। जवाबदार ईद गुल खे जांच लाइ लाहौर मुंतक़िल कयो वियो, जिते पीटर पाल संदसि सुञाणप करे वरिती आहे। जोहर टाउन धमाके में 3 ॼणा अदिल जो शिकार ऐं 24 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। आमदनी खां वधीक असासन वारे केस में पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह, संदसि पुटु फ़ारूक शाह ऐं ॿिया सखड़ी अदालत में पेश। फ़ारूक शाह खे बख़्तरबंद गाॾी ऐं ख़ुर्शीद शाह खे एम्बुलेंस ज़रिए अदालत आंदो वियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो त हू पार्लियामेंट मां मायूस थी चुको आहे। पार्लियामेंट में जेको कुझु थी रहियो आहे इहो बर्दाश्त जोॻो न आहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन धरणे केस में गिरफ़्तार 5 जवाबदारनि खे 4 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदारनि ते ATM मशीन टोड़ण ऐं भञटाह समेत संगीन नोयत जा इल्ज़ाम आहिनि, जिन वटां हथियार बि हथिया आहिनि। जवाबदारनि में अमीर अब्बास, माशूक, शफ़क़त, परवेज़ ऐं हैदर अब्बास शामिल आहिनि।
कराची के इलाइक़े कोरंगी अलाहवाला टाउन में 4 माड़ इमारत में डार पइजी विया। इंतजामिया इमारत के रिहाइशन का खाली कराए सील करे छॾियो। इलाइक़े वासिन मूजिब इमारत 2 साल अगु 94 गज के प्लॉट से तामीर थी हुई। बलोचिस्तान असेंबली आडो हंगामे केस में अपोजिशन पार्टीज़ जा मेंबर्स 8 ॾींहं भी कोयटा के बिजली रोड थाने ते मौजूद। सूबाई घर वज़ीर की खातरी बावजूद केस अञा ताईं वापस नाहिन वरता विया। गढ़ी खैरो भरसा बथियाणी बिरादरी की 2 धुरिन में झेड़े तां नौजवान मारिजी वियो। ॻोठ हुसैन शाह में धुरिन हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। नौजवान सना बथियाणी जो लाश अस्पताल मुंतकिल। धुरिन में छिकतार सबब इलाइक़े में 10 कार पकड़ियल। कंदकोट में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि की फायरिंग में ईसा पठान नाले नौजवान मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख्मी। शहदाद कोट में गुज़िरियल ॾींहुं पुरस्रार नमूने गुम थी वियल मासूम नींगर जो पानी की खॾ मां लाश छॾे। 8 वरहनि जे फरहान मक्सी के जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचण बाद वारिसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। डिगड़ी भरसा हमरा हाई वोल्टेज पोल ते चढ़ी वियो। मिठी ऐं नवकोट शहरनि के बिजली बंद। ॻोठ मीर मोहम्मद तालपुर वटि हिक अणॼातल शख़्स बिजली के पोल ते चढ़ी वेही रहियो। ॻोठाणा खेसि मिंथू करे हेठि लाथो। हमरा जे बिजली के पोल ते चढ़ण सबब मिठी ऐं नवकोट शहरनि की बिजली बंद कई वई। मीरपुर साकरो में पानी खोट खिलाफ आबादगारनि जो लधिया स्टॉप वटि धरणो। ट्रैफिक मुअत्तल। आबादगारनि जो चवणु आहे त पानी खोट सबब सारियालो बेजारो सड़ी वियो आहे। नोटिस वठी पानी ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन सवाल ॾिठियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।